تنگواڻي भरिसां ॻोठ दणीबख़्श गाॾी में 4 महीना अॻु गोलियूं हणी ज़ख़्मी कयल नौजवान नसीर अहमद गाॾी ज़ख़्मनि जा सूर नसंदे फौत थी वियो आहे। फौती नौजवान जे वारसनि अब्दुल गफूर गाॾी, रमज़ान गाॾी, रहमतुल्ला गाॾी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त सी सेक्शन कंदकोट में जवाबदार हाजी मोहम्मद गाॾी, गौसबख्श गाॾी, परवेज़ बाबन ऐं ॿियनि कोर्ट खां वापसि ईंदे गोलियूं हणी 3 भाउरनि रहमत गाॾी, रहमान गाॾी, फौती नसीर मोहम्मद खे ज़ख़्मी करे छॾियो हो। ज़ख़्मी नौजवान फौत थी वियो पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार न कया। बासरनि जी पुठ भराई सबबि केस बि कोर्ट जे हुकुम ते दाख़िल करायो आहे। उन्हनि चयो त सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत समेत आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख समेत ॿिनि वसवारनि खां घुर आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नाहक खून कयल नौजवान सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ मुखालिफ़ धुर जो चवणु हो त नौजवान ज़ख़्मी हुअण सबबि न बल्कि कारे कामिण जी बीमारी सबबि फौत थियो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।